बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी पारां संदसि भाउ फैसल मुग़ैरी जी क़बर कुशाई बाबति हाई कोर्ट जे फ़ैसिले जी आजियां। सुप्रीम कोर्ट न वञण जो फ़ैसिलो। अदालत पारां जोड़ियल मेडिकल बोर्ड ते एतमाद जो इज़हार। हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी जैकब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हाई कोर्ट में क़बर कुशाई खे रोकण जी अपील करण जो मक़सदु रुॻो पंहिंजे मरहूम भाउ जी क़बर खे बेहुरमती खां बचाइण हो। मेडिकल बोर्ड जो जेको भी फ़ैसिलो ईंदो उहो क़बूल हूंदो। इंशाअल्लाह फ़ैसिलो हक़ ऐं सच जी फ़तह हूंदो। जैकबाबाद में वफ़ाक़ी वज़ीर सरदार मोहम्मद मियां सूमरो ऐं सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखरानी सां संदन अमण जे लाॾाणे ते मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां ताज़ियत जो सिलसिलो जारी। वफ़ाक़ी वज़ीर सरदार मोहम्मद मियां सूमरो सां संदसि अमड़ अॻूणी तालका नाज़िमा बेगम सईदा अहमद सूमरो जे लाॾाणे ते AIG मोटरवे पुलिस आफ्ताब पठान, पीपल्स पार्टी जे सूबाई सदर निसार खोड़ो, JUI अॻवान डॉक्टर राशिद महमूद सूमरो, साईं ख़ालिद सुल्तान, MPA ठुल डॉक्टर सोहराब सरकी, MPA जैकबाबाद मोहम्मद असलम अबड़ो, अल्लामा मक़सूद अहमद डोमकी दीदार लाशारी ॿियनि तॾे ते पहुची ताज़ियत कई। जॾहिं त सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखरानी सां अमड़ जे लाॾाणे ते MPA जैकबाबाद मोहम्मद असलम अबड़ो, अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर चंगेज़ ख़ान जमाली, MNA पन्नो वाकिल डॉक्टर शाज़िया असलम सूमरो, नाहिद ख़ान अब्बासी ऐं ॿियनि ताज़ियत कई। पीपल्स पार्टी जे सूबाई सदर निसार खोड़ो चयो आहे त इमरान जी सियासी नाबालगी सबबि मुल्क जी फेडरेशन खे नुक़सान रसे थो। इमरान में सहब जो मादो नाहे। इमरान ख़ान ऐं संदसि टीम सवा 2 सालनि में पंहिंजी करतूतनि सबबि अवाम में साख विञाए चुका आहिनि, जंहिं लाइ हाणे अवाम में वञण खां लवाए रहिया आहिनि। उन चयो त हैरत आहे त मोदी जी कामयाबी जूं दुआऊं घुरंदड़ पंहिंजी नाकाम ख़ारिजा पॉलिसी जो ज़िम्मेवार भारत खे बणाए रहिया आहिनि। इमरान ख़ान खे मोदी जी कामयाबी जी दुआ ते क़ौम खां मुआफ़ी वठणु घुरिजे। नाकाम ख़ारिजा पॉलिसी शाह महमूद जी नाअहली सबबि पाकिस्तान ग्रे लिस्ट मां निकिरी नथो सघे। जैकबाबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां मादर जमहूरियत ख़ातून अव्वल बेगम नुसरत भुट्टो जी 9वीं वरसी शहीद भुट्टो ऑफिस में मल्हाई वई, जिते बेगम नुसरत भुट्टो जी रूह खे ईसारे सवाब पहुचाइण लाइ क़ुरान ख़्वानी कराई वई ऐं शाम जो ताज़ियती मेड़ाको पिणु सॾायो वियो, जंहिंजी सदारत ज़िला सदर नदीम अहमद कुरैशी कई। तक़रीब में अब्दुल समी सूमरो, नूर मोहम्मद मंजू, मोहम्मद सलीम बिरोही, रियाज़ अहमद लाशारी, हैदरी केहर, निसार अहमद टामरी, फयाज़ अहमद लाशारी, निगार बिरोही, कुर्बान हांभी, ज़फ़र भट्टी ऐं इरशाद अवान समेत कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते नदीम कुरैशी जो चवणु हो त बेगम नुसरत भुट्टो ज़िया जी आमरीअत दौरान मुख़्तलिफ़ तकलीफ़ूं पिणु सठियूं, जंहिंखे क़ज़ाफ़ी स्टेडियम में रतो रत पिणु कयो वियो हो। दोदापुर वेझो ॻोठ कलंदर बख़्श कटोहर जो प्राइमरी स्कूल ज़बूं हाली जो शिकार। केतिरनि ई मासूम शागिर्दनि जूं हयातियूं दाव ते लॻल। स्कूल जी मरम्मत न थियण ख़िलाफ़ शागिर्दनि असलम कटोहर, रहीम बख़्श कटोहर, साबिर हुसैन कटोहर ऐं ॿियनि जो एहतजाज। संदन चवणो त स्कूल इमारत जी मरम्मत लाइ केतिरा ई भेरा दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर मरम्मत न पई कराई वञे ऐं स्कूल में कंहिं बि क़िस्म जी का सहूलियत मौजूदु न आहे, जंहिं सबबि पढ़ाई में ॾुखियाई पेश अची रही आहे। उन्हनि तक जे चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई त स्कूल जी मरम्मत कराए सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। ठुल में माज़ूरनि पारां प्लाट जो कब्ज़ो न ॾियण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां हाजी बशीर जमाली, गुलज़ार मंगी, अली ख़ान बुर्रो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। संदन चवणु हो त हिकु बाअसर प्लाट जा पैसा वठी कब्ज़ो नथो ॾिए ऐं धमकाए रहियो आहे। पुलिस ऐं चङनि मुड़सनि ॾांहुं बि विया आहियूं, मसइलो हल न थियण ते मजबूर थी एहतजाज करे रहिया आहियूं। हुननि घुर कई त प्लाट जो कब्ज़ो न ॾींदड़ ग़ुलाम मोहम्मद बुर्रो ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे प्लॉट जो कब्ज़ो ॾियारियो वञे। दहर की भरिसां 2 ॾींहं अॻु पुरइसरार नमूने गुम थियल नौजवान जो वौणनि जी फसल मां लाश हथ। ओबावड़ो थाणे जी हद ॻोठ जीअंदो चाचड़ मां 2 ॾींहं अॻु पुरइसरार नमूने गुम थियल नौजवान राशिद अली चाचड़ खे अणसुञातल माण्हुनि क़तल करे वौणनि जे फसल में खॾु खोटरे पूरे छॾियो। इतला ते पुलिस पहुची लाश खणा इस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त संदसि क़तल जो कारण मालूम न थी सघियो आहे। शिकारपुर लाड़काणो रोड ते अणसुञातल गाड़ी जी टक्कर में सखर वासी नौजवान फौत। मक्सी लाड़े वटि सखर लाड़काणो रोड ते अणसुञातल गाड़ी जी टक्कर में ज़ख़्मी थियल सखर वासी 36 वरियनि जे ग़ुलाम बशीर वल ग़ुलाम सरवर धारे जो खे रस्ते वेंदड़नि वेझी इस्पताल पहुचायो, जितां खेसि ॻणती जोगी हालत में सखर इस्पताल मुंतक़िल कयो पियो वियो त हू रस्ते में ई फौत थी वियो। पुलिस पारां वारिसनि खे इत्तला, खेसि टक्कर हणंदड़ गाड़ी जी ॻोल्हा जारी। पीपल्स पार्टी अॻवान सैयद खुर्शीद अहमद शाह चयो आहे त इमरान ख़ान क्रिकेट टीम जो कप्तान रहियो आहे, पर वटसि मुल्क खे हलाइण जी सघ नाहे। कैप्टन सफ़दर वारे मामले खे वधाए पेश कयो वियो। इमरान ख़ान खे इहा बि ख़बर नाहे त कमांडर छा हूंदो आहे। मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो बावर्दी कमांडर खे हिरासत में वरितो वियो। अपोज़िशन ऐं हुकूमत खे हिकु पेश ते आणण वारो पेज ई फाटी पियो आहे। कॾहिं बि न चाहींदासीं त मुल्क में मार्शल लॉ लॻे। अवाम जी दिलनि मां इमरान ख़ान लाइ मोहब्बत ख़तम थी चुकी आहे। जेको सच ॻाल्हाईंदो उनखे ख़ामोश करायो वेंदो। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार सखर एहतसाब अदालत में आमदनी खां वधीक असासनि वारे केस में ॿुधणी ते अचण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो।
पोलियो खां बचाव जे आलमी ॾियारे जे मौक़े ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जागरता रैलियूं ऐं सेमिनार कराया विया। जैकबाबाद में पोलियो खां बचाव वारे आलमी ॾियारे जे मौक़े ते ज़िला काउंसिल जे मेहरान हॉल में सिहत खाते पारां सिविल सोसाइटी जे सहकार सां तकरीब कोठाई वई। तकरीब जो मेहमान ख़ास डीसी जैकबाबाद गज़नफर अली कादरी हो। DHO डॉक्टर अहमद बख्श जखरानी ऐं डायरेक्टर जिम्स अब्दुल वाहिद ट्रगर जी एज़ाज़ी मेहमान तौर शिरकत। डीसी जैकबाबाद ख़िताब कंदे चयो त जेसिताईं असीं सभु ईमानदारी सां गॾियल कोशिशूं न कंदासीं उन वक़्त ताईं मुल्क मां पोलियो जो ख़ात्मो मुमकिन न आहे। असां लाइ पोलियो हिकु वॾो चैलेंज बणिजी चुको आहे। रुगो दुनिया जे ॿिनि मुल्कनि में पोलियो वायरस मौजूदु आहे। इन मौक़े ते डॉक्टर मंज़ूर मेमण, CDF जे जान उडाणो, शफ़ा जे गुलबुलेदी, न्याज़ अबड़ो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। नवाबशाह में रोटरी क्लब इंटरनेशनल पारां पोलियो जे आलमी ॾियारे जे हवाले सां हाजी अब्दुल कईम कुरैशी, प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़कार अली ख़ासख़ैली, असिस्टेंट कमिश्नर शीराज़ अहमद लगारी, एडिशनल कमिश्नर तारिक अली सोलंगी, DHO डॉक्टर यार अली जमाली, कामरान कयूम कुरैशी ऐं ॿियनि जी अॻवानी में वॉक रैली कढी वई। शिकारपुर में 26 अक्टूबर खां 3 रोज़ा पोलियो मुहिम जी तयारियुनि ऐं पोलियो खां बचाव जे आलमी ॾियारे जे हवाले सां DC शिकारपुर काशिफ नबी खोड़ो जी सदारत हेठि गॾिजाणी थी, जंहिंमें DHO डॉक्टर सलाहुद्दीन शेख DC खे ॿुधायो त ईंदड़ पोलियो मुहिम में 74,063 ॿारनि खे 630 टीमूं पोलियो जा फुड़ा पीआरींदियूं। DC पारां मुहिम दौरान फर्ज़नि में गफ़लत कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो वियो। मियां साहिब वेझो शिकारपुर जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जो जागण पुलिस जी अॻवानी में ॻोठ रमज़ान कलर ते चढ़ाई। जागण, मियां साहिब, जहानवाह, सुल्तानकोट, लोडरा ऐं रहीमाबाद पुलिस पारां ॻोठ जो घेराव करे घर घर तलाशी वरिती वई। का बि गिरफ़्तारी अमल में न आई। पुलिस टी ढोर काहे वापसि। पुलिस मूजिबि 3 महीना अॻु क़तल थियल रतो कलर ऐं संदसि भाइटे असगर कलर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई वई आहे। SSP जैकबाबाद पारां 12 रबीउल अव्वल जे हवाले सां जुलूसनि खे सिक्योरिटी प्लान जो जाइज़ो वरितो वियो ऐं फ्लैग मार्च कयो वियो। मुबारकपुर में SSP मोहम्मद तारिक नवाज़ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी कोशिशि हूंदी त मुक़ररु कयल नफ़री मां को बि जवान गैर हाज़िर न रहे ऐं ड्यूटी खे बहितर नमूने सरअंजाम ॾे। पुलिस जवान कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ हाई अलर्ट हूंदा। शिकारपुर जे गवर्नमेंट काज़ी हबीबुल्ला हायर सेकेंडरी स्कूल में फलाही इदारे पारां 6 खां 12 दर्जे जे 1600 शागिर्दनि में सैनिटाइज़र्स, साबुण, राशन बैग, बूट ऐं किताब विरहाया विया। सामान विरहाइण वारियूं तक़रीबूं प्रिंसिपल जावेद अहमद जी मेज़बानी हेठि थियूं, जॾहिं त DO सेकेंडरी मज़हर अली हकड़ो महिमान ख़ासि हुआ। इन मौक़े ते TO नज़ीर अहमद सूमरो, बाबर अली फारूकी, मज़हर अली ॾेथो, नवीद अहमद फुलपोटो ऐं डॉक्टर अब्दुल्ला खिलजी मौजूदु हुआ। काज़ी अहमद में नाजिया शागिर्द तंज़ीम निशाद जमात लवारी शरीफ़ तरफ़ां सदर नबी बख्श सूमरो जी अॻवानी में यूनिट नाठियाणी जो दौरो। तंज़ीम जी निगरानी हेठि हलंदड़ मुफ़्त कोचिंग सेंटर में निसाबी प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें शागिर्दनि खां हलंदड़ कोर्स मां टेस्ट वरिती वई ऐं जनरल नॉलेज जा सवाल जवाब कया विया, जॾहिं त पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि में इनाम पिणु विरहाया विया। मुक़ाबले में पहिरीं पोज़ीशन ईमान कीरियो, ॿीं पोज़ीशन सिंधू कीरियो ऐं टीं पोज़ीशन सुमेरा कीरियो हासिल कई, जॾहिं त जनरल नॉलेज में पहिरीं पोज़ीशन सोबिया कीरियो, ॿीं पोज़ीशन करीम बख्श कीरियो, टीं पोज़ीशन आमिर कीरियो हासिल कई। मीरपुर माथेलो जी सूमरा कॉलोनी में गुज़िरियल 15 ॾींहनि खां गंदो पाणी निकाल न थी सघियो। रहवासियुनि जो टाउन कमेटी ऐं पब्लिक हेल्थ ख़िलाफ़ एहतजाज। इलाइक़े वासियुनि जो चवणो त टाउन कमेटी जा चकर काटे काटे थकिजी पिया आहियूं, पर को बि दाद फरियाद ॿुधण वारो न आहे। DC घोटकी खां मुतालबो था करियूं त सूमरा कॉलोनी जी सफ़ाई कराई वञे। हाला पुराणा में अॻूणे DG FIA बशीर अहमद मेमण जो चाचो सियासी समाजी शख़्सियत हाजी मंज़ूर अहमद मेमण कुझु अरसो बीमार रहण बाद लाॾाणो करे वियो। संदसि तदफ़ीन अबाणे शहर हाला पुराणे जे क़दीमी क़ब्रिस्तान में कई वई। ऐं बोज़दार वॾा भरिसां मरहूम फ़क़ीर ग़ुलाम क़ादिर पायार जी यादि में क्रिकेट टूर्नामेंट जो आगाज़ कयो वियो। टूर्नामेंट जो इफ़्तिताह रईस उकाब ख़ान राजपर ऐं पीरबख्श पायार कयो। टूर्नामेंट में 50 खां वधीक टीमूं हिसो वठंदियूं। पहिरीं मैच में पक्का चांग 11 ऐं कोट DG 11 में मुक़ाबिलो थियो, जंहिंमें पक्का चांग 11 मुक़रर ओवर्स में 108 रन्सूं ठाहे मुक़ाबिलो खटे वरितो, जॾहिं त ॿी मैच में गम्बट 11 ऐं कोरकी 11 विच में मुक़ाबिलो थियो, जंहिंमें गम्बट 11 मुक़रर ओवर्स में 128 रन्सूं ठाहे मुक़ाबिलो खटे वरितो। टूर्नामेंट जो सिलसिलो 20 ॾींहनि ताईं जारी रहंदो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।